दड़ो में जसकम पारां सनान कुरैशी, आकाश मल्लाह ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। दड़े में जसकम पारां सन में साईं GMC जी सालगिरह मल्हाइण ते जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी, आकाश मल्लाह ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। जसकम कारकुननि जसकम सिजावल ज़िले सदर नज़ीर लगारी, अनवर मल्लाह, कामरेड अज़ीज़ सुमरो, सरफराज सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में पंजारी पुल चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त साईं GM सैयद जी सालगिरह जे ॾींहुं रियासत ॾाढ ऐं जबर जो मुज़ाहिरो करे क़ौमी कारकुननि जी रस्ता रोक करण सां गॾु जसकम चेयरमैन सनान कुरैशी ऐं क़ौमी कारकुननि ते दहशतगर्दी एक्ट तहत कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। हिननि चयो त जसकम चेयरमैन समेत क़ौमी कारकुन मथां दाख़िल केस ख़तम कया वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतजाज जो दाइरो पूरी सिंध ताईं वधायो वेंदो। क़ौमी कारकुननि तां कूड़ा केस दादागीरी मुंहिंजो राहबर नारे सैयद नारे सिंध।